अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पिरिया गुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान सां ॿीहर जंग न कजो, अमरीकी सदर भारत खे ख़बरदार करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म सां वापार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हि ॿोलि थी आहे। भारत रूस खां वधीक तेल ख़रीद न कंदो। व्हाइट हाउस में ॾियारी तक़रीबी ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त वापार ज़रिए मामला हल करे ॾिया आहियूं। भारत जंग समेत दुनिया में 8 जंगियूं वापार ज़रिए रोकरायूं। पाक भारत जंग दौरान भारत जा 7 जहाज किराया विया। आने वाले वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त बोर्ड सबब 4% खां वधीक तरक्की जो हदफ़ हासिल करणु मुश्किल आहे। पाकिस्तान मुआशी महाज़ ते अहम कामयाबियूं हासिल कयूं आहिनि। नाणे जे ज़ख़ीरनि में बहितरी ऐं पॉलिसी रेट में लाथ आई आहे। नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त महांगाई जी शरह हाणे सिंगल डिजिट ते अची वई आहे। पाकिस्तानी मुआशी कामयाबियुनि खे आलमी सतह ते साराहियो पियो वञे। गुज़िरियल माली साल मुल्क जी GDP में 3% इज़ाफ़ो थींदो। पुलिस जे बुलेट प्रूफ गाॾियुनि ते वफ़ाक़ ऐं KPK जे तकरार में बलूचिस्तान हुकूमत पिणु मैदान में लही पई। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बोगटी चयो आहे त KPK वारा बुलेट प्रूफ गाॾियूं नथा वठनि त असांखे ॾेई छॾियो। KPK वांगुरु बलूचिस्तान बि दहशतगर्दी सबब मुतासिर आहे। सरफराज़ बोगटी पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त बलूचिस्तान में दहशतगर्दी ख़िलाफ़ असराइतनि क़दमनि लाइ वधीक हिफ़ाज़ती सामान जी ज़रूरत आहे। कुंडरी वेझो होटल ते वेठल 2 नौजवान फायर हथियारबंदनि हथां गोलियूं हणी क़तल। नबी सरतर में जवाब ॾियण जी फायरिंग में साबिर ऐं जान मोहम्मद चांड मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त ॿई भाइर ॻोठ दंभरली जा रहवासी हुआ। नैम जी मज़दूरी लाइ आयल हुआ। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे।